मुझे तरफा सभी सजन के दिल के गहराइन से अस्सलाम वालेकुम। अज अस तालीमी सकाफती सेमिनार जो ॼाण मल्हाए रहा आहियूं। मुझो अज जो उन्वान है सिंध जी सींद सिंधू। आऊं पंहिंजी तकरीर की शुरुआत इन शेर से कंदसि। तुझो शैतान तो कोसर ते बधे बंद खुदा, तुझो शैतान तो कोसर ते बधे बंद खुदा, मुझो फिरदौस बियाबान बरथी वेंदो। सिंधुआ सा बिना सा जी न जी सघबो, सिंधुआ सा बिना सा जी न जी सघबो, मुंहिंजा महबूब सवाइ तुंहिंजे गुज़र थी वेंदो। जनाबे सदर, सदन का सिंधु सिंध के विचा में तो हज़ारे सालन का करोड़े मानू सिंधु के जल मां बल वठन था। सिंधु का सवाइ जियाबो मुमकिन ना है, सिंधु के पानी का सवाइ सिंध के मानू जो जिंदा रहन भी मुमकिन ना है। तकरीबन 70 सैकड़ो मानू जो गुज़र सिंधु के पानी ते आहे। उन सां मानू पंहिंजूं बनियूं आबाद कन था ऐं माल जे पीअण सां गॾोगॾु पंहिंजे पीअण लाइ बि इस्तेमाल कंदा आहिनि। जनाबे सदर, कणक ऐं चांवर जेके असीं खाऊं था, भाॼियूं ऐं मेवा जेके असीं खाऊं था, कपिड़ा जेके असांजो तन ढकनि था, उहे वोण ऐं कप बि सिंधु जे पानी सां थियनि था। लेकिन गुज़रियल 75 सालन खां सिंधु जे पानी खे रोकियो पियो वञे, सिंधु जे ॿेट में वारी पई उॾामे। उन करे सिंध जी लखे एकड़ ज़मीन कर्राठी पई आहे। जनाबे सदर, सिंध में पानी न हुजण करे सिंध जूं बनियूं गेराबाद आहिनि, हारी परेशान आहिनि। जॾहिं त बार बार थोरे अरसे गुज़रण खां पोइ वरी कालाबाग डैम ठाहिण जा शुरूआत ॿुधण में ईंदा आहिनि। अहिड़ी सूरत हाल में सिंध जे सान्यामंदनि ऐं घणघुरनि खे घुर्जे त हर मुमकिन कोशिश कनि त जीअं सिंध हमेशह सावक वारी ऐं हारी हमेशह ख़ुशहाल रहनि। जनाबे सदर, आउं हीउ शेर चई पंहिंजी जाइ वठंदसि। को कीली थी बाड़े त पापी चऊं था, को कीली थी बाड़े त पापी चऊं था, को मुंहुं मारे त पोइ छा चऊं। को हिक टारी डारे त ॾाहक सॼूं था, को हिक टारी डारे त ॾाहक सॼूं था, को बेलाई ॿारे त पोइ छा चऊं। रुगो हिकिड़ो ॿारो तके त को ताको, रुगो हिकिड़ो ॿारो तके त को ताको, सॼो मुल्क जेके तकनि था उन्हनि खे छा चऊं। रुगो हिकिड़ो घर को लुटे थो त डाकू, रुगो हिकिड़ो घर को लुटे थो त डाकू, सॼी सिंध जेके लुटनि था उन्हनि खे छा चऊं। जो तुंहिंजो अवांदो थो लोड़े रहजनि, जो तुंहिंजो अवांदो थो लोड़े रहजनि, जो मेहरान जो मुंहुं मोड़े उन्हनि खे छा चऊं, उन्हनि खे छा चऊं।